Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. ठट्टो जी लखें एकड़ ज़मीन जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़्ड न थियण जो एतराफ़। रेवेन्यू बोर्ड अदालत खां 2 महीननि जो वक़्तु घुरी वरितो। सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रीअ में ज़मीननि जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़्ड करण बाबति केस में रेवेन्यू बोर्ड जे मेंबर ॿुधायो त ज़मीननि जो रिकॉर्ड 2007 में सड़ी वियो हो, जेको अञा ताईं कंप्यूटराइज़्ड न थी सघियो आहे। जस्टिस एजाज़ुल अहसन रिमार्क्स ॾिना त अव्हां 2008 खां 2 महीननि जी मोहलत घुरी रहिया आहियो, पर रिकॉर्ड नथो ठहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त सिंध जो रेवेन्यू बोर्ड करप्ट तरीन इदारो आहे। ही राति जो भितियूं ठहिराइण बाद सुबुह जो डहराए तस्वीरूं कढी अदालत में पेश कंदा आहिनि। ज़मीननि जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़ न थियो त रेवेन्यू बोर्ड समेत बाग़ियल ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। अदालत तरफ़ां सरकारी ज़मीन तां फौरी तौर कब्ज़ा ख़त्म कराइण जो हुकुम। डीपलो में इंसानियत सोज़ वाक़ियो। मक़ामी वॾेरे ते केस दाख़िल कराईंदड़ ॻोठाणे मथां तशद्दुद ऐं तज़लील। ॻोठ कड़कासर में हथियारबंदनि जो पोरहतन गुल मोहम्मद हालो ऐं मलूक हालो ते वहशियाणो तशद्दुद, पोरहत जूं मुछूं भिरूं ऐं अधु मथो कूड़े तज़लील। पुलिस ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। मुतासिरनि दाहियो आहे त बाअसर वॾेरे ख़िलाफ़ केस दाख़िल करण ते जवाबदार ॾातर ॾिनो हालो जे माण्हुनि हमलो कयो, जंहिं दौरान खेनि तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणायो वियो। जवाबदारनि खे बाअसरनि जी पुठ भराई हासिल आहे। केस दाख़िल थियण बाद संदनि ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। तशद्दुद ऐं तज़लील जो शिकार ॻोठाणे गुल मोहम्मद हालो बाअसर वॾेरे ॾातर ॾिनो हालो ख़िलाफ़ केस दाख़िल करायो हो। पुलिस तरफ़ां वॾेरे खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ अरबाब ग्रुप तरफ़ां एहतजाज बि कयो वियो हो। कंहिं ज़माने में KMC ऐं KTA इज़त वारा इदारा हूंदा हुआ। KMC कराचीअ खे तबाह करे छॾियो। कराचीअ खे अहिड़ो बणायो वियो आहे जो धूड़ ऐं मिटी उॾामे थी नाला भरिया पिया आहिनि। सॼे लाइन्स एरिया में हिक पर्ची ते ज़ाती मक़सदनि लाइ ज़मीनूं विकिरो कयूं वयूं। सुप्रीम कोर्ट जा कराची में हददख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति केस ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त KMC पहिरीं पाण फंड्स पैदा कंदी हुई। KMC जे 80% मुलाज़िमनि खे फ़ारिग़ कयो। उहे को बि कमु नथा कनि, सॼो ॾींहुं ऑफिस में वेठा हूंदा आहिनि। कराचीअ में आफ़त ईंदी आहे त केर बि नज़र नाहे ईंदो। गुज़िरियल बरसातुनि में असां इहो ॾिसी चुका आहियूं। हाणे सभु जुगाड़नि में लॻा पिया आहिनि। कराचीअ में 36,000 फलाही प्लॉट्स तां कब्ज़ो छॾायो वेंदो। PTI सरकार अवाम मथां पेट्रोल बम केराए छॾियो। पेट्रोल 2 रुपया 13 पैसा महांगो। हाई स्पीड डीज़ल जे अघनि में 1 रुपयो 79 पैसा। लाइट डीज़ल जी क़ीमत में 2 रुपया 3 पैसा वाध। गासलेट 1 रुपयो 89 पैसा महांगो। नाणे वारी वज़ारत मूजिबि पेट्रोल जो नओं अघु 110 रुपया 69 पैसा फ़ी लीटर मुक़रर। हाई स्पीड डीज़ल जी नई क़ीमत 112 रुपया 55 पैसा। लाइट डीज़ल जो नओं अघु 79 रुपया 68 पैसा ऐं गासलेट जो नओं अघु 81 रुपया 89 पैसा फ़ी लीटर मुक़रर कयो वियो। तेल जा नवां अघ लागू थी विया। बजट की बुक से आके मारा है, यानी गालियों से मैं उनको सबूत नहीं मिला तो आके बाकायदा उन्होंने फिजिकल हमला कर दिया। ये आपके सामने के सब यहाँ पे खवातीन बैठी हुई, उसके बाद हमारे पास पार्लियामेंट में बच कर गया।
आके बताया कि हम ज़ियाफत करने कौमी असम्बली जो इजलास जंग के मैदान में तब्दील। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ की तकरीर दौरान हुकूमती मेंबर्स जो कोर्ट सीटियों बजाए तकरीर में खलल विझंदा रहा। हुकूमती अपोजिशन मेंबर्स हथे पइजी विया, गार गंद में कई वई। PTI मेंबर अली नवाज़ आवान और नून लीग के रोहेल असगर एक ॿिए खे बजट किताब उछले हयो, जंहिंखां पोइ ॿिन्ही पासनि खां किताबनि जो वसकारो शुरू थी वियो। इजलास 10 मिनटनि लाइ मुलतवी करे सिक्योरिटी स्टाफ के घुरायो वियो, पर बजट किताब उछलाए हलण वारो सिलसिलो बंद न थियो। किताब लगण करे PTI MNA मलिका बुखारी और एक सिक्योरिटी मुलाजिम ज़ख्मी। इजलास ॿीहर शुरू न थी सघियो।